का बेचारी बसर भरी की मानी का है हे साईं सजे गोठ जा चंगा मुर्दा वने वने पोयो रुली रुली सजो गोठ तो चमचो चवे सुधार पंजे बच्चन के त मां भेणू खसे वी तो मान की ता गलाए अरे बियो त ठयो पर हो बेचारी सचो दी बेनजीर जी लेन हो के उन लाइन में बे किस्त पैसा उए भी खसे हां ठीक है ओके जी वाह चाचा बियो त ठयो हुन वीचारन के बेनजीर इनकम सपोर्ट जा पैसा ता चाड़न के मिलन जामो लटो कपड़ो वठन पर हे निभागा चंद्रा काथे ता छडल गड्या था वने रुको मानुन के छक का कुंड वठी था बिहन जी मुझी भेणुन के बेनजीर इनकम सपोर्ट या पैसा हाथ में मिलन था बस तरो ट्रपन दी हिते हाथ वठी बार पट्टे हुन जान जा पैसा खसे वनी होटल ते सिगरेट दी पियन आई होटल ते पूछर करे वेहन भी आई वो चारी जणो पैसा जेड़ा वधऊ तेड़ा न वधऊ कहर पहले खुदा जो दिसन के था तेरो मुल्क या वारस है न अरे ये मुकान द माव जो खबर पहुंचो मेरे समान था पाले के समझ होटल उन में साईं छपर वटे 8 दा जो वो चाहिए उन जबरदस्त ई छाता समझंदा पाण के असा कुछ भी ना नता हिनन जो इयो राय त असा कुछ भी नथा ई छाता समझन पाण के असा कुछ नथा करे सगऊ हां ई छाता समझन पाण सही है सब हम समझ लियो तो कुछ नथा कहीं ने मकसद यो ना त कुछ नथा करे सगऊ चाचा भैया तो भी थोरो हां वो थोरो आवाज करती है ठीक बस चाचा बस तुझे सिर मारियो आ ते हे छाता समझन त मां हिनन के कुछ न तो करे सका अरे मां वो केर किया जो मुझे रिकातन जी खबर पाए न त दाबी नहीं भारे जो हां टुफ करे फाटी पाए मां वो केर किया बस चाचा बस अबुआ तो जो सिर तो मारे हिनन के निसा तो मुझे रक्त को मरी न पन मुझे था अब हाणे मुझे सुधरी विया आहिनि ख़ामोशी सां ॾिस त कीअं ख़ामोशी सां वेठा चांहि था पीअनि पोइ तुंहिंजो आहे सुधरनि त भलो अथनि न त मूंखे सुधारण बि ईंदो आहे चाचा जी जी हिन मास आहे असांजी मास हेठे मां सुधरनि त भलो अथनि न त मूंखे बि सही सुधारण है ईंदो आहे सही है जी ओ अदी ओ मुझी भेण हिन जी खामोशी में भी वडी चालाकी थई खामोशी न समझो मां तो चवां अमान के सुधार त सुधरण न त मुखे सुधार चंगी तरह हिनन के ईंदो आहे हो तो चेवर जी बाला बो मुझा रे पुट प्यार सां वेही करे तो के गालियों को समझाया तो मां छो समझा तू जी बोली कदे ही समझदा आहिनि मां छो समझा तुझी बोली मां छो समझा ये मुझी बोली समझंदा ये समझंदा ये भी मां छो समझा तुझी बोली न अबो हां ठीक है हां चलो क्यों मां छो समझा तुझी बोली हां मां छो समझा अजरे तोहरा पुट असांजी बोली नथा समझन त पोइ मूंखे बि तुझी बोली समझ में कोन थी अचे हा ठीक है तू जाने ये जाने असां विच में कोन ईंदासीं वरी पोइ तव्हां जो हाणे विच में कम ना है मां अची जाए जाने बस हां अची जाए भी ना जी बाकी पुछाए हां त यो मां तव्हां हाणे विच में ना तव्हां जो कम ना है मुंहिंजी भेणुनि खां माफ़ी वठो जेकॾहिं वरितऊं उन्हनि माफ़ कयनि त पोइ मां बि माफ़ कंदो क्यों बा विच में अची जाए भी ना चाचा विच में अची जाए भी ना अम्मा हुई अम्मा क्यों विच में अची जाए भी ना आदि विच में अची जाए भी ना चाची चाचो आदि भी चाहे सही है सॉरी सही है जी विच में अची जाए भी ना आदि छो जो तू असांजी चाची है ऐं चाची समझो अमर तू असांजी अमर हा बाक़ी ॻाल्हि हिकिड़ी आहे जेकॾहिं तोरा छोरा असांजी भेणुनि खां माफ़ी वठनि था ऐं असांजूं भेणूं हिननि खे माफ़ कनि थियूं त पोइ सम्झ त मां बि हिननि खे माफ़ कयो हाँ हाँ अचो 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 तो चाय पियारियो अचो वे
हा ओ ये कम कयो ये कम कयो बे बबुआ जेको चयो है नी हां वञो जल्दी मानी कुछ खयो आई मानी देन मां एतरा पराठा खाईंदो आहियां इहा शइ हा इहो सर मानी मां एतरी खाईंदो आहे इहो ओ बा मानी भी के टकरा हल फिर खणी ताजो तो बने बचार मानी उगलवा सरसों के बोर्ड से मानी जे होटल तो मानी वठाडे आवजो ने जेके कोतो घर बबुआ बबुआ घर में जेके मानी तैयार नाहे अदी हुई तकलीफ न दियो होटल तो छेले जी कढ़ाई या कम धंधो कुछ वठो होटल लाई वञो वठी दियो खबर ओ बा घर जी मानी मां न खाई मुखे खबर है चाची वट जात चणन जी दाल हूंदस जात या पली जेका चाचे के नाचे में मिलेला होटल तो टायर हेडा चला गया वो छेले वो तो खड़ी जो तो आटो खाओ उमई सारा थियान छेले को छेले वो सिजो हज वाली उसा ते जो खातो उसा ते खाइलो जे नाले ते मिलियो उन को पोरी खातो ही मुंहिंजो इहो शेर खान हुनजो शेरल हुनजो शेर खान अबा शेर खान नहीं ओ बा घर जी मानी मां खाई हेडे आ जैसे हां क्यों अबा शेरल ओ शेर खान अब मानी की तक रखो पियो तो जे घर जी मानी मुखे खानी कानी छो जो मुखे खबर आ त चाचे जे घर में जा त चणन जी दाल जा त या पली जेका चाचे के दाचे में मिलला हां जे कदे इज्जत कयो था वञो होटल का छेले जी कढ़ाई ठराए जो अबो साल गुजरी छेले जी बूटी का भी सिखो अरे कई त दे वाला जे नाले गोश्त मिलो छेले जो वो खाधो आज को करायो छेले जो गोश्त त क्या वतवा आई कावड़ की पासा खत्म हां ओके बाकी हो थे आए वो फर्स्ट क्लास है लट्ठू में चलो फर्स्ट क्लास लचला की देखा ना वो फर्स्ट क्लास हो चलो वो लुक पर भी ना अचो सानिया हां वो जबरदस्त वो खानो खाया जल्दी के चेक करो हां भजन पेन नथी हले चेक नहीं मतलब डायरेक्ट उस्ताद ला चेक अब बस गलती थी